ख़बर शामिल कंदासीं। लाड़काने में हथियार बंदन इज़ी लोड ऐं किराने जी दुकान तां 1.5 लख रुपया रोक रक़म ऐं 5 मोबाइल फ़ोन फुर करे आसानी सां फ़रार थी विया। फोली रोड ते शादी हाल भरिसां मोटरसाइकिल सवार हथियार बंदन इज़ी लोड ऐं किराने जी दुकान ते काह करे हथियारनि जे ज़ोर ते दुकान मालिक नवीद अली जतोई खे यरगमाल बणाए 1.5 लख रुपया रोक रक़म ऐं 5 मोबाइल फ़ोन फुर करे विया। मुतासिर दुकानदार नवीद अली जतोई ॿुधायो त असीं इज़ी लोड ऐं किराने जो दुकान हलाए पेट गुज़र कंदा आहियूं। मोटरसाइकिल सवार 3 हथियार बंदन फुर कई। हुन चयो त लाड़काने में अमन अमान जी सूरत हाल ॾींहों ॾींहुं ख़राब थींदी पई वञे। ॾींहुं ॾिठे जो हथियार बंद वापारियुनि खां फुर करे फ़रार थी वञनि था। मुतासिर दुकानदार अपील कई त फुर में मुलविस ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे फुर कयल पैसा ऐं मोबाइल फ़ोन वापसि कराए इंसाफ़ फ़राहम कयो वञे।